सिजावल मामा की ख़बर ॾींदा शीतल दास कोहिस्तानी जी रिपोर्ट मुताबिक़ सिजावल पुलिस जी बहितरीन कारकर्दगी मंशा ते फरोशन के गिरफ़्तार करे हलफ़ खणायो वियो। सिजावल पुलिस जे तरफ़ां मुख़्तलिफ़ शहरनि मां पकड़ियल मंशा ते फरोशन हिन रीति वैसा ॾेई जान छॾाई। साईं कसम था खणूं मंशा ते न हलाईंदासीं। सिजावल में गिरफ़्तार थियल मंशा ते फरोशन जो पुलिस अॻियां कसम खणी मंशा ते हलाइण खां तौबह करे वरिती। मंशा ते न हलाइण जा कसम खणण बैदि मंशा फरोशन खे आज़ादु कयो वियो आहे। नालो छा आहे? इनायत। तुझे केबिन तां छा मिलियो? गुटका मिलिया। तुंहिंजो नालो छा आहे? तुंहिंजी केबिन तां छा मिलियो? तुंहिंजो नालो छा आहे? छा मिलियो? तुंहिंजो नालो छा आहे? छा मिलियो? तुंहिंजो नालो छा आहे? हा? छा मिलियो? तुंहिंजो नालो छा आहे? छा मिलियो? माओ मिलियो। तुंहिंजो नालो छा आहे? छा मिलियो? गुटका। तुंहिंजो नालो छा आहे? छा मिलियो? गुटका। तुंहिंजो नालो बाबा? छा मिलियो? तुंहिंजो नालो छा आहे? 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 छा मिलियो? सफ़ीना। हाणे सभु जेके तव्हीं वेठा आहियो ही टपड़ सभु तव्हांजी केबिन तां मिलिया आहिनि। हा, ही जेको सामान मिलियो आहे इहो तव्हांजी केबिन तां मिलियो आहे। अॼु खां पोइ हलाईंदो? हा न कीअं? कलमू भरियो, सभु भरियो कलमू। ला इलाहा इल्लल्लाह। मुसलमान आहियो? वाणिया आहियो? हा, कलमू भरियो ज़ोर सां। ला इलाहा। कलमे भरण जी बि ख़बर कोन्हे, आऊं पढ़ायां थो तव्हांखे। ला इलाहा, ज़ोर सां। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। असीं सभु कलमो पढ़ी एतबार था ॾियूं त